ख़बरदार है टोनी, न अचण न वञण, चाचो को रुठो आई छा? सेठ साहब, टोनी के पावली का फुर्सत मिले त तहां ॾे अचे न। गुलू त मुंहिंजो गुलू आ, पर ही बि वॾो मजनू आ। गुली, ही मजनू न आहे, ही मजनू हुजे हा त अॼु बि न अचे हा। चाचू तूने भी हिला दिया है यार। चाचू पावली मुझे छॾे हली वई। हली वई या भॼी वई? आस्ते आस्ते वही है। केॾां वई आहे? पंहिंजे पीउ जे घर वई है, ॿियो किॾां वेंदी? अच्छा, त हलण जे घर वई आ। मूं वरी सम्झो त कंहिं हलातो हलण जे घर वई आहे त वेलो टारे मोटी ईंदी न। साहब, जेकॾहिं वेलो टारे मोटी आ न त कॾो घणो मोटी अचे हा। पर टोनी जो दाह खणी आयो आहे त ज़रूर टोनीअ जे रंधिणे में रोलो हूंदो। हाँ चाचू, पावली रुसी वई है। चवे थी त मूं हलण खे जमाल घोटो खारायो है। इहो जमाल घोटो छा आहे? तोखे जमाल घोटे जी बि ख़बर नाहे? अड़े त पोइ पंहिंजे सोहरे हलण खे तो जमाल घोटो छो खारायो? मूं त हलण खे चणा खाराया हुआ। अच्छा, त तुंहिंजो चवण आहे त तूं हलण खे चणा खाराया, ऐं हलण जो चवण आहे त तूं हलण खे जमाल घोटो खारायो आहे। मतलब त ॿिन्ही खे ग़लतफ़हमी आहे। ॿिन्ही खे न, सिर्फ़ हलण खे। तूं बेफ़िक्र थी घर हले वञ, मां हलण खे घुराए हुनजो इलाज करायां थो। मतलब त मां हुनखे सम्झायां थो, हू तोखे ज़ाल बि ॾींदो ऐं तोखे माफ़ बि कंदो। ऐं मां वरी वञी थी पावली खे इहा ॻाल्हि सम्झायां त अॻे पोइ तोखे पंहिंजो मुड़ुसु कमु ईंदो। हाणे तूं वेह त गुली असांखे चांहि थी पीआरे। ठीकु आहे साहब, मां हाणे वञां थी। पाड़े मां कंहिंजे न कंहिंजे घरां पती वठी थी अचां, पोइ तव्हांखे चांहि जी चांहि पीआरियां। हिला के रख दिया इसने भी। अरे ही तो मुआरो यार हवाली पर भजंदो छो थो अचे? अरे छा थियो आहे माया तुआरो यार गुलू? ओ गुलर पुलिस थी अचे। वो थरा हड़ताली आहे न, उहे अलाए काॾे भॼी विया। पुलिस मुझे पियो लॻे। अरे हवाली होश कर वॾा वॾा साह खण। ओ हीअं बी हाणे ठीकु आहे। हाणे ॿुधाए त थियो छा आहे ऐं तूं हेॾे भॼंदो काॾे पियो वञे? पुलिस कंदो? गुलर मुंहिंजा यार, मुंहिंजा जिगरी यार, असां हड़ताल कईसीं ऐं पुलिस असांखे ॾुड़ायो। इहे ॾुड़ाई जीअं कराची में मास्तरनि खे ऐं डॉक्टरनि खे ॾुड़ायो आहे। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।